बिहार के में मरहूम मामा सादिक जे पुटन मीलाद कयो सोना महबूब करीम उते जिक्र तुंहिंजो हलंदो पर खुश मां थींदुसि त मुंहिंजे महबूब जो जिक्र न आहे मां रब जो जिक्र सुभान अल्लाह। इन ई सूरत में भी मां अल्लाह जे जिक्र खे बुलंद कयो आहे। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक वेठो हो पासे में मस्जिद नबवी सुभान अल्लाह। काफ़ी दोस्तन जेके ॾिसी आया आहिनि हाजी साहब बार बार वञनि था मूंखे बि रमज़ान खां पहिरीं अल्लाह अल्लाह जे हबीब जे फज़ल सां हाज़िरी थी सुभान अल्लाह। मस्जिद नबवी उन टाइम नंढी हाणे त चार दीवारी उन मंझि 7.5 लख नमाज़ी नमाज़ पढ़ंदा सुभान अल्लाह। हिकिड़ी जेका सिफ़ा उन में 60,000 माण्हू बीहनि मस्जिद नबवी इन ई मस्जिद में हिकिड़े फर्ज़ पढ़ण सां हज जेतिरो सवाब। प्यारा मुसलमान भाइरो ये अहिड़ी बरकत वारी मस्जिद आहे। आशिक़ फरमाए जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए अल्लाह की रहमत के आसार नजर आए अल्लाह की रहमत के आसार नजर आए। सुभान अल्लाह। इन ही मस्जिद नबवी में मुझे महबूब करीम जा कुछ गुलाम वेठा सहाबा किराम वेठा उन्हनि ते कचहरी कई कचहरी आवाज मुनी अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक मां निकिता मस्जिद नबवी जे दरवाज़े ते अची बीठा। उन नंढी मस्जिद हुई साईं जो दर ते बीठा महबूबन करीमन जा गुलाम सब खामोश थी विया। सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये खबर आवाम जी मस्जिद में कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया छाजे करे मस्जिद में दुनिया जी कचहरी दुनिया जूं ॻाल्हियूं करण एॾो ख़तरनाक आहे जो साईं फरमायो जीअं बाहि काठी खे साड़े फुलियार कंदी आहे ईअं मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं नेकिन खे ख़तम करे फुलियार कंदी पाण वटि आदत थी वई आहे जेका ॻाल्हि विसरी हूंदी न उहा मस्जिद में यादि वज़ू खाने ते कचहरियूं मस्जिद में कचहरी। दोस्तों अल्लाह जो घर सिर्फ इबादत जे लाइ उन में कचहरी सिर्फ अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल मदीने जे मीर पुछो अवां छा पे ॻाल्हायो कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया हुआ सहाबा किराम अर्ज़ करण लॻा असांजा माउ पीउ तो मुस्तफ़ा जा कुर्बान असां अल्लाह जो शुक्र अदा करे रहिया हुआसीं। हाणे शुक्र अदा थींदो आहे
का खुदा जे तरफा नेमत मिले पुट जमे जमीन टुकड़ो मिले गाड़ी मिले घर सुठो मिले का बि अहिड़ी नेमत मिलंदी आहे पोइ माण्हू ख़ुशी कंदो आहे चवंदो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब तुंहिंजा थोरा थिया जो तो मूंखे हीअ नौकिरी ॾिनी तो मूंखे हीअ लंबनी ॾिनी तो मूंखे हीअ महिरबानी फरमाई प्यारा मुस्लमान भाइरो महबूब करीम फरमायो आ केड़ी नेमत जो केड़ी मेहरबानी जो शुक्रियो अदा पे कयो अर्ज कयो अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां पे जो कोई जोड़ याद करे अल्लाह पाक के अर्ज कयो सी या रब्बुल आलमीन अग में असां जा हाल अहिड़ा हा जो पंहिंजो जिंदा जिंदा न्याणियूं क़त्ल कंदा हुआसीं मारे खंडा पुरी पोरींदा हुआसीं असांखे माउ पीउ जो अदब कोन हुयो हया शर्म गैरत कान हुई छुड़वांदा हुआसीं नंढे वॾे जी सुञाणप कान हुई असांखे पाड़े ओड़े जो हया कोन हो न्याणी सियाणी जो हया कोन हो असांजा महबूब असांखे हलाल हराम जी सम्झ कान हुई असां के रब करीम जी खबर कोनी अल्लाह केरा असां पुतन पत्थरन के सजदा करण वारा सिजतन के सजदा करण वारा पर ही अज मस्जिद में आयो अज अल्लाह साईं के बे याद कयूं नमाज़ूं पे पढ़ूं ऐ असां दा महबूब असां रब खे अर्ज़ कयूं या रब्बुल आलमीन हे असां जे थोरो आतूं जो तो असां के मदीने जो मीर अता फरमायो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी सरकार की आमद आका की आमद सोहने की आमद असां अल्लाह जो शुक्र बि अदा कयो रब असांजा अहिड़ा हाल हा छा ॿुधायूं पर तुंहिंजी महिरबानी जो तो असांखे मुस्तफ़ा मदीने वारो घोट ॾेई छॾियो सुभान अल्लाह असां में तब्दीली अची वई असां माउ पीउ खे सुञाणण लॻासीं न्याणी जो कदर करण लॻासीं पाड़े ओड़े खे सुञातोसीं हलाल जी खबर पई ये थोरो रब जो आज तो जहिड़ो रसूल असांखे अता फरमाए सुभान अल्लाह सुभान वरना खुदा किसको कहते थे क्या जानते थे हम तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद सुभान अल्लाह मोहम्मद जो दरख़्त ये सब कुछ मिलो सब खुदा जो खुदा खुद मिलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजे अल्लाह से थोरो कयो जो तो जहिड़ो महबूब ॾिनो शान वारो गुलाबी गुल खिड़िया जे मोहम्मद मीर ठसवालो सुभान अल्लाह हुस्न जाहुल मोहम्मद मीर ठसवालो गुलाबी गुल खिड़िया जे मोहम्मद मीर ठसवालो जले मोहम्मद मीरत सनालो दरिया पानी मिठा मेवा सितारा सज बनियो बिजे दरिया पानी मिठा मेवा सितारा सज बनियो गुलना ठया जैले मोहम्मद
ससनालो गुलाबी गुल खिड़िया जेने मोहम्मद मीर जसनालो ज़माना ही ज़मीनो मको उठड़ा मदीनो ज़माना ही ज़मीनो मको उठड़ो मदीनो भला बिल्कुल बना जेने मोहम्मद मीर ससनालो गुलाबी गुल खिड़िया जेने मोहम्मद मेरे जसनालो सुभान अल्लाह ऐ असांजा रब तूं असांखे अहिड़ो महबूब ॾिनो जो सुभान अल्लाह असां अल्लाह जो शुक्र पिया अदा कयूं ॿी ॿोली में असांजो मरहूम भाउ भाभी भलो प्यारो दोस्त अजा मोहम्मद सादिक रहमतुल्लाह अलैह कचहरी जो खान हिना मामा मरहूम शफी मोहम्मद जो कराची वारो गुलन वारो उनके घर प्रोग्राम होंदो वो असां सोमड़ी पढ़ी प्रोग्राम कलाक जो दुआ कजो पर जई प्रोग्राम में मरहूम मोहम्मद सादिक हूंदो असांखे 12 हिकु ॿ थी वेंदा पोइ हाजी साहब पुछंदो अॼु तकड़ कोन कयो मामा जी कचहरी अड़िया जो पुछो और जलसन में पंहिंजी पसंद जा शेर पढ़ाए ही भी शेर पढ़जो हे मुंहिंजी पसंद जो आहे उन्हनि में ही शेर भी मामा मरहूम सादिक जो यकीनन अॼु उनजो रूह असां सां गॾु जलसे में वेठो आहे सुभान अल्लाह सुभान मतलब मुस्तफा जा गुलाम साईं करीम खे अर्ज करे रहिया हा त असां अल्लाह जो शुक्रियो पे अदा कयो त सारे जग में जान में जन सार थीरा मोहम्मद मिलीरो मेरा पार थीरा साईं जो मिलादा आम मुस्तफा जी ने सहरे में शामिल थो साईं जी खुशी में नालो लिखरायो गंजी चवरायो सारे जग में जानब सारे जग में जानब नजम सार थीरा मोहम्मद मिलीनो मेरा पार थीरा कचो सुतारा बतू छाह बुझने मोहम्मद मिठे जी अना तो जत जने मोहम्मद मिठे जी अना तो जत जने तो चवा चईन तरफन चवा चईन तरफन सच मकार थीरा मोहम्मद अचीरो मेरा पार थीरा तो सारे जग में जानब नजन जानब नजन सार थीरा मोहम्मद मिलीरो मेरा पार थीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा जी गुलामन की कचहरी हुई तार मेरो करो मुजान था तुझे करे तार मेरो करो मुजान था तुझे करे बिलान ऐं
अल्लाह छा बिलाल छा करम सुभान अल्लाह बिलाल किथे जो अबश जो साईं जी सोबत में आयो बिलाल एने बुलंदी के पातो जो साईं गद गद खा मशहूर गाजो काबो फता जो साईं करीम ने फरमायो बांग जो टाइम जीवा बिलाल के जो तो बांग रे पर हिते न काबे जी छत ते चढ़ी बांग रे सुभान अल्लाह हज़रत बिलाल हुक्म जी तामील कंदे काबे जी छत ते बिठो आजान कोन तो ने साईं फरमायो बांग दे अर्ज के सोना औद में मदीने में बदर में खंदक में तबूक में हर जाए हर हंद बांगड़ी दो आयो तो मुंह पंजो काबे दे करे को बांगड़ी दो आयो अज तो कुर्बान वजा जो मुंह हबश दे बिलाल खे तो मुस्तफा काबे जी छत ते चारे भयालो हाने सोचा जो त काबे जे मथा बीठो आयो मुंह केदा करे बांगड़ी सुभान अल्लाह मां केदा कयो साईं फरमायो बिलाल मां मुस्तफा काबे जो भी काबो सुभान अल्लाह सुभान आदियो आओ शहंशाह का रोजा देखो काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो हां मां मुस्तफा काबे जो काबो आयो मुने मो करे बांग चो छा बिलाल छा करम वहमा सखी तुझी सखा वहमा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुदान था तुझे करे अवतार मेरे करो मुदान तुझे करे अबू जल बंदो थियो पर काठ पे कलमा भरे अबू जल बंदो थियो पर काठ पे कलमा भरे सुभान अल्लाह शान मुस्तफा गोइंद पर गालियों मोहम्मद सिद्दीक सादिक के वणंदड़ कंदुस तांजो अज मरहूम जो रूह खुश थी सुभान अल्लाह अबू जहल अंधो थियो काठ जो कलमा सुभान अल्लाह केड़ो काठ के मस्जिद नबवी में जिते साईं खुतबो ॾींदा जुमे जो उते हिकिड़ो खजी जो वण खजी जो उनखे टेक लॻाए पोइ साईं खुतबो तकीर वग़ैरह कंदा हुआ वो इस्लाम वजो जीअं हर शोबे जा माण्हू मुस्लमान थिया इहे बाधा बि वाढा को कमु हिकिड़े वाढे जुमे में ॾिठो साईं घी पीटार ख़ुतबो ॾींदा जुमे खां पोइ साईं खे अर्ज़ु कई साईं मूंखे इजाज़त हुजे इन ई जॻह ते आवाज़ देला मां कुर्सी जहिड़ो मिंबर ठाहे काठी उन ते तो ख़ुतबो ॾियो साईं कंहिंजी दिलि टोड़ींदा कोन हुआ रखंदा फरमाए तो के इजाज़त वञ साईं करीम सां जेको जहिड़ी मोहबत कंदो न साईं खे ॾाढो वणंदो मदीने पाक में गिदरा आया गिदरा आ वटि हाणे छायूं अची वियूं गिदरो
हिकिड़ो साईं जो साहब हुयो उनखे गिदरा ॾाढा वणिया गिदरा भला जेकर वठी मां पंहिंजे बाप खे खारायां पैसा कोन गिदरा वठी आयो साईं खे ॾिनई साईं खाधा अर्ज़ कयो कुझु यार पैसा ॾे साईं बोलो गिदरा तो अंदान तो न सही मुंहिंजी दिलि घुरियो मूंखे वञा मां ग़रीब आहियां उन पैसा कोन हा मुंहिंजी दिलि खे वञा त जेकर ही गिदरो मुंहिंजो मुस्तफ़ा सुभान अल्लाह साईं खे ॾाढो वणंदो हिन जी केतिरी मूंसां मोहबत भले पैसा मूंखां वरितई पर चीज़ पसंदि करे मुंहिंजे लाइ खणी आयो आहे त अहिड़ा माण्हू साईं खे ॾाढा वणंदा सुभान मां वटि करे मुंहिंजो हिकिड़ो साहब हुयो पोइ थोरो घणो थींदो आहे ज़माने सां गुनाहगार पोइ साईं हुनखे सम्झाईंदा रहिया हिकिड़ो दफ़ो असां उनखे घटि वधि ॻाल्हायो त हीउ मुड़े ई कोन साईं फरमायो हिनखे न चओ इहो माण्हू अलाह जे रसूल खे प्यारो आहे पोइ पुछा कयो त अलाह कहिड़ो हिन जो अमल आहे बाक़ी त सम्झ में कोन थो अचे एॾो जो अलाह रसूल जो प्यारो आहे पोइ जॾहिं मालूमात कयूं त हिन जो ॿियो कमु कोन हो ही थोरो ख़ुशतबा जीअं पंहिंजा ॻोठनि में की मूं सादिक या ॿिया काफ़ी दोस्त हिते बि हुआ ख़ुशतबी पोइ ही ईंदो मदीने जे साईं खे कॾहिं जंग कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं ॻाल्हियूं दिमाग़ ते वज़न थींदो पोइ ही ईंदो साईं खे थोरो खिलाईंदो साईं जो इहो वज़न दिमाग़ी साईं मुर्कदा इहो इन जो अमल हो जो साईं खे वणंदो हो साईं फरमाए कुझु न चओ हे अल्लाह जे रसूल सां मोहबत थो करे अल्लाह जे रसूल हिन सां मोहबत आहे सुभान अल्लाह हाणे ॾाढो साईं खे अर्ज़ कई कुर्बान वञा मुंहिंजा महबूब इजाज़त ॾे मां तुंहिंजे लाइ काठी जो मिंबर ठाहे अचां ॿिए जुमे खे मिंबर ठाहे खणी हा लाज़िम ते जॻह हुई थोरी सुकल थुड़ खटीअ जो वलारियो पियो साईं फरमायो वण खे कढो इन वण वारी जाइ ते ही मिंबर सहाबा किराम उन सुके वण खे काठ खे खजीअ जे थुड़ खे कढी करे मस्जिद ॿाहिरां रखियाऊं मिंबर रखियो अल्लाह जा महबूब उन मिंबर ते ख़ुतबो पिया ॾियनि मुंहिंजा प्यारा दोस्तो विच ख़ुतबे में रोअण जो आवाज़ आयो साहब हेॾा होॾा विया साधक जी न्याणी रोई आई आहे कंहिंजो पुटु रोई आयो आहे मस्जिद में केरु कोन रोए ॿाहिरां रोअण जो आवाज़ पियो अचे हाणे नमाज़ी सभु नमाज़ में जुमे में हुआ साईं खुतबे में त लाज़मी जीअं पंहिंजा नंढड़ा ॿार उन्हनि रोअण जो आवाज़ ॿुधो त डोड़ी आया ॾिसनि त ॿार बि कोन्हे वॾो बि कोन्हे कन ॾिनो त हू खजीअ जो सुको छण पियो रोए सुकल थुड़ खजीअ जो रोए पियो ॿारड़ा पुछनि पिया खजीअ जा थुड़ तोखे केरु विड़ो आहे कई मारियो आहे बुख लॻी आहे उन लॻी आहे छा ॻाल्हि आहे खजी जो वण पियो चवे इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आहे इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आहे रातों ॾींहुं
मस्तानिया रात दिया रोई रोई मानू चमन मस्तानिया रात रही पोलावे लोरी दिल खसे में जोरी जोरी की कयामा दिल मर तोरी हर जीवन जंगल जानिया इश्क अवदे बिछड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोए पयो चवे पयो मुझी दर दवंदी दिल रो लखनो जेहो चली नथा तप छाक कई कास बकांग नियापा मुकम जो पुजली नथा तप छाक बेबस त उठनी बार छजा असां यार दी खातिर बार कया है गरद थोवनी कजी गण चन में अज मुर कनी नथा तप छा क्या कड़ा जी सफर जा हाल थिया सजन खे ॾिठे के साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुट नी नथा तप छा कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चौथो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो एतिरे में अल्लाह जे महबूब करीम विच खुतबे में ॿाहिरि वञण जी कोशिश फरमायूं लाज़मी सहाबा किराम भी साईं जे पुठियां महबूब ॿाहिरि निकिरी उन रूअं तल सुके वण खजीअ खे सुभान भाकुड़ पातो फरमायूं थोड़ा खजीअ जा छो थो रोई अर्ज़ कई मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजी जुदाई रोआ रोआ सुभान अल्लाह तो मूंखे ॿाहिरि कढी छॾियो आहे इन जे करे रोआ पियो मुंहिंजो महबूब करीम उन वण खे वरी ईअं खणी पंहिंजे सीने सां लॻायो जीअं मां रोदल बचे खे पंहिंजे सीने सां लॻाए भाकुर पाईंदी आहे जॾहिं मुंहिंजे महबूब करीम उन वण खे सीने सां लॻायो कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद साईं काज़ी मोहम्मद इसहाक असांजे जलसे जा सदर चओ जिंदाबाद जिंदाबाद मामा सादिक मरोदाब साईं काज़ी मोहम्मद इसहाक जी वॾी लॻंदी वॾी पर साईं वॾे जी ऐं काज़ी खानदान ते मामा मरोम सादिक जो एॾो त भरोसो हो एॾो एतमाद हो कई दौर में
मामा सादिक असांखे पन पकाए चूरो खाए घणो खाईंदो ऐं आहिस्ते छॾे मुंहिंजो पन पन छॾे वे क्या हो मुंहिंजो हिते छॾणु वॾो मुश्किल कमु हूंदो आहे जी मूंखे साईं काज़ी अब्दुल मजीद चयो हा अॼु खां पोइ पन न खाइजो मूं सम्झो त हाणे खाईंदुसि त नुक़सानु एॾो भरोसो जी मूंखे पक थी वई त हाणे खाईंदुसि त कुझु न कुझु नुक़सानु उन खां पोइ आउं सभु छॾे प्यारा मुस्लमान भाइरो खजीअ जे थुड़ खे महबूबन भाकुर पाए मां जी जल वांगुरु पंहिंजे सीने सां लॻायो तॾहिं वण पियो चवे कुर्ब के ना थी वियो हे ख्वाब हो न ख़्याल हो कीअं सॾे भर में भियारियूं तोड़ी फ़क़ीरी हाल हो सुभान अल्लाह असाब सवरा फरमाईंदा वण जो रुअण त बंदि थी वियो पर जीअं न ॿार रोई बंदि कंदो आहे पोइ हुनजा ॾुस्का पिया हलंदा असां हुनखे सुॾका बि चऊं सुॾका हुनजा पिया हलंदा त इलाही देरि वण चुप त थी वियो पर मां मुंहिंजे सीने सां लॻो त ॾुस्का पियो वञे साईं फरमायो खजीअ जा थुड़ चवी त मां साॻी जॻह तां आयो मिंबर हटायो साॻी जॻह ते तोखे लॻराए छॾियां चवी त मां मस्जिद नबवी में तोखे दफ़न कराए छॾियां क़यामत जे ॾियारे जॾहिं मां हलंदुसि असां सां गॾु तूं बि हलजां सुभान अल्लाह हालांकि जन्नत में मोमिन वेंदा ईमान वारा इंसान वेंदा मर्द औरतूं खजीअ जा थुड़ मां तोखे कोन छॾींदुसि हिते बि गॾु आहियूं जिते रब करीम मूंखे जन्नत में घर ॾींदो त मां तोखे घर जे पासे में लॻराए छॾींदुसि हिते आरज़ी दुनिया आहे पर उते हमेशा हमेशा मुंहिंजे घर जे गुण में लॻो पियो हूंदे ईंदे वेंदे मां मुस्तफ़ा जो दीदार पियो कंदे सुभान अल्लाह खजीअ जो थोरो हुन ते राज़ी थी वियो हाणे छा पियो चवे बसि मुंहिंजा महबूब ॾियो मूंखे छा खपे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी घर हुजे तो घुरा तोखां त मदनी तुंहिंजे दर अॼु मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी घर हुजे तो घुरा तोखां त मदनी तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो दर हुजे मस्जिद नबवी में वो सुको ठुड़ खजीअ जो अञा ताईं दफ़ना मुंहिंजा प्यारा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो असांजो महबूब हलंदो त जीअं महबूब हलंदा वो खजीअ जो वण बि मुंहिंजे महबूब सां गॾु हलंदो क़यामत जो ॾींहुं सुभान अल्लाह उन वण जे तरफ़ इशारो कयो शाइर अबू जहल अंधो थियो पर काठ पे कलमा भरे काठ पे कलमा भरे सो थोड़े बचो भागन भरे सुभान अल्लाह
मुझा हबीब असां जो ज़िक्र बुलंद कयो गाल पे के तो मस्जिद जे नबवी में कुछ मुझे महबूब जा गुलाम वेठा ज़िक्र पे कयो साईं आयो ख़ामोश थी विया साईं फरमायो छा पे ॻाल्हियूं कयो अर्ज़ कयोसीं असां कचहरी पे कई अल्लाह जो शुक्र बि अदा कयो त रब तुंहिंजूं महिरबानियूं जो असांखे तो महबूब जहिड़ो रसूल अता फरमा महबूब रसूल अता फरमा साईं फरमायो हाणे ॿुधायो कसम खणो इहा कचहरी पे कई कसम खणो हालांकि मस्जिद में वेठा पाण हिते कंहिंखां वेसा वठंदा आहिनि वधि में वधि पाण खां चए पिया मस्जिद में चढ़ मस्जिद में तो वेठा साईं फरमाया पोइ बि कसम खणो कसम इन जे करे खणायूं त अरब में जे ॻाल्हि ते कसम खणंदा आहिनि उन ॻाल्हि खे वॾो सम्झंदा अहमियत वारी ॻाल्हि सम्झंदा सहाबा किराम अर्ज़ करण लॻा असांखे अल्लाह जो कसम महबूब सां